आमिर नवाज़ वड़ाइच टीह कराची बार एसोसिएशन जो सदर चूंडिजी वियो। जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते अरशद शर कामयाब। आमिर वड़ाइच 2063 ऐं अरशद शर 1370 वोट खणी कामयाबी हासिल कई। प्रिया कुमार जी बाज़ियाबी लाइ लॻल धरणे में शिरकत करण जो ऐलान। मामले खे मुअल इशू करार ॾियण बाबति IG सिंध जावेद आलम ओढे जो बयान रद्द। बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्स जे ऑपरेशन में वधीक 22 दहशतगर्द मारिजी विया। पाक फ़ौज FC ऐं पुलिस जो दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन शबात जारी। मारिजी वियल दहशतगर्दनि जो अंग वधी 64 थी वियो। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त 5 जुलाई खां हलंदड़ ऑपरेशन में मारिजी वियल दहशतगर्दनि जो अंग वधी 102 थी वियो आहे। आख़िरी दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन शबात जारी रहंदो। सिंध में दहशतगर्दनि ॾोहारनि ऐं मददगारनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन वधीक तेज़ करण ऐं रियासती अमलदारी बरक़रार रखण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबे जे मजमूई सिक्योरिटी सूरताल बाबति आला सतही इजलास। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, कोर कमांडर कराची ऐं ॿियनि अमलदारनि जी शिरकत। कराची में अमन गुझे इतलाह ते सिक्योरिटी क़दमनि ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे बाबति तयारियुनि जो जाइज़ो। इदारनि विच में राब्ते, इंटेलिजेंस शेयरिंग ऐं गॾियल सहकार वधीक मज़बूत करण जी हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंतास मुआहिदो मुअतल करण जी भारती कोशिशुनि खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त भारत जो हिकु तरफ़ो फ़ैसिलो आलमी क़ानून, मुआहिदनि जी ज़िम्मेवारनि ऐं सरहद पार दरियाउनि जे उसूलनि जी खुलियल भञकड़ी आहे। सिंध तास मुआहिदो को सियासी इंतज़ाम न आहे, पर हिकु पाबंदी आलमी मुआहिदो आहे जेको जंगियुनि ऐं ॾहाकनि जी इलाक़ाई छिकताणियुनि दौरान बि बरक़रार रहियो आहे। भारत वटि सिंध तास मुआहिदो हिकु तरफ़ी मुअतल करण या रद्द करण जो को बि क़ानूनी या इख़लाक़ी जवाज़ न आहे। ईरानी सुप्रीम लीडर मुतबा खामनाई तरफ़ां पंहिंजे वालिद समेत शहीदनि जे रत जो पलान करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त शहीदनि जे रत जो पलान ज़रूरु थींदो। नाहक वहायल रत ईरानी क़ौम खे नई ज़िंदगी ॾेई वियो आहे। शहीद सुप्रीम लीडर हुसैनी तर्ज़ जी ज़िंदगी गुज़ारे ऐं हुसैनी अंदाज़ में शहादत इख़्तियार कई। शहीद अॻवान जे नज़रनि ऐं रस्ते जी हर क़ीमत ते हिफ़ाज़त कई वेंदी। कराची में तबाह थियल कार्गो जहाज़ जो पायलट ऐं अमलो 4 ॾींहं गुज़रण बावजूदि हथ न अची सघियो। संदनि घर में सोग जी सूरताल बरक़रार, पंहिंजे प्यारनि खे जीअरो ॾिसण जी उमेदूं न क़ाइम। को पायलट फैसल जतोई जे वालिद ऐं सहुरे जो चवणु आहे त कार्गो जहाज़ हादसे ते समूरो कुटुंब सदमे में आहे। अञा बि उमेद आहे त फैसल जतोई जीअरो हथ अची वेंदो। सिजावल भरिसां रक्षा ऐं कार में टक्कर सबबि मुस्लिम लीग नून ज़िले सिजावल जो सदर ऐं अॻोणो तहलके नाज़िम लाल बख़्श जतोई समेत 4 ॼणा फ़ौत। 2 मर्निंग जाती रोड ते हादसे में 2 फ़ौतुनि जी औरत रज़िया शाहजहान बशीर जद तौरु सुञाणप। बबलो में निंगरी प्रिया कुमारी समेत 2 ॿारनि जी बाज़ियाबी लाइ धरणो जारी। धरणे खे 16 ॾींहं गुज़रण बावजूदि कंहिं चूंडियल निमाइंदे शिरकत न कई। एक्शन कमेटी सुभाणे नई हिकमत अमली जो ऐलान कंदी। धरती धड़नि खे भरपूर नमूने शिरकत करण जी दरख़्वास्त। सोणी पारस जो चवणु आहे त हिकु ख़ानदान न पर समूरी सिंध जी मासूम ॿारनि जी हिफ़ाज़त ऐं महफ़ूज़ मुस्तक़बिल बाबति जिदोजहद कई पई वञे। हैंगोर जा भरिसां गोरसाईंदा सोलंगी में नाफ़रमान पुटनि पीउ पीउ खे क़त्ल करे छॾियो। 55 वरनि जे रिटायर्ड फ़ौजी वाहिद बख़्श सोलंगी जो लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जो कारण मालूम नाहे थी सघियो, जांच कई पई वञे। खोड़ावासी ट्रैक्टर ड्राइवर लाड़काणे वेंदे गुम, वारसनि खे अगवा जो शक। ख़ैरपुर लाड़काणो रोड ते धरणो। संदनि चवणु आहे त अनिल ट्रैक्टर ट्राली काहे लाड़काणे वञी रहियो हो त राति जो संदसि मोबाइल फ़ोन बंदि थी वियो। ॻोल्हाबाद में सिर्फ़ु ट्राली मिली आहे त ट्रैक्टर ऐं ड्राइवर गुम आहिनि। शक आहे त खेसि अगवा कयो वियो आहे, फौरी तौरु बाज़ियाब करायो वञे। ऐं डीपले में चोरी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार नौजवान पुलिस जे तशदुद में फ़ौत। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में तशदुद सबबि मणको भॻल हुअण ऐं मथे में धक लॻण जी तस्दीक। 3 पुलिस एहलकारनि समेत 6 ॼणनि ते क़त्ल जो केस दाख़िल। वारसनि जो चवणु आहे त पुलिस गिरफ़्तार नौजवान खे क़त्ल करे ज़ुल्म जी इंतिहा कई आहे। वाक़िए में मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे।